अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, असां हिन वक्त मौजूद आहियूं हज़रत जामू शाह रहमतुल्लाह अलैह जे मेले जे मलाकड़े जेको मुझे गोठ गुलामुल्ला लगारी में लगो वेंदो आहे। सिंध के कुंड कुर्च में तमाम बेहतरीन पहलवान पहुंचंदा आहिनि जंहिंजो गादी नशीन है साईं मस्त सिकंदर शाह बादशाह उनकी अगवानी में यो मेलो थींदो है। असांजे सब गोठ जा पहलवान ॿारहं पहलवान ते बाकायदा बेनियाज़ मुकाबला ॾेखारींदा आहिनि। बेद थोरा तो मीर हसन सोलंकी जो जेको मलाकड़ा टीवी का तशरीफ खणी आयो आहे असांजे हिन गोठ के मेले के रिकॉर्ड करण ऑनियर करण के लाइ मीर हसन सोलंकी की मेहनतुन के सलाम पेश करियां तो जे 3 सालन में मेहनत करे सिंध की सकाफत के पूरी दुनिया में फैलायो। अज पूरी दुनिया जा मुमालिक असा के ॾिसनि था, यूट्यूब पे असा के सर्च कनि था असा के पूरी दुनिया में दाद मिले थी। वो सिर्फ ऐं सिर्फ मीर हसन सोलंकी की वजह का है। मीर हसन सोलंकी जो बेद तो रहे पिया मीर हसन सोलंकी के वेलकम करियो था। हाणे हलूं था मलाकड़े की तरफ। कपड़ा पाने आसानी बेचती है ऐसे जो मलाकड़े में मौजूद है। सब सुनो साईं नसीब से बचा पोते चरियो पंजाबी बड़े मशहूर पहलवान रही चुको है जो बाकायदा बेनियाज मुकाबला ॾेखारे भाई सीनियर पहलवान जाते लोग चरियो पंजाबी के खिलाड़ की कोशिश करे रहे साईं दिलीप रज़ाक सां ॿुधायो कि हेॾा चे खुला पैसा आहिनि हेॾा रुपए जी वाह वाह साईं ज़ुल्फ़कार शाह बादशाह वाह रे वाह साईं ज़ुल्फ़कार शाह बादशाह वाह चरिया हाणे तू साईं के कोन दसे सके नारो लगे साईं जो नारो है। हाँ बिल्कुल केर बि गंद न करे 700 तैयारा पहलवान मोहम्मद मूसा शीदी जो फर्जंद पहलवान सद्दाम हुसैन शीदी उर्फ ट्रैक्टर शीदी गुरूर के खाधो पंहिंजे नफ्स के मारियो। अॼु उन्हनि जे दरबारनि ते मज़ारनि ते बाक़ायदा मेला मचनि पिया जे तव्हां बि गुरूर ऐं तकबुर छॾींदा आजिज़ी कंदा निवड़त कंदा त अल्लाह साईं तव्हांखे कामयाबी माणींदो। ज़ात ते ॾात न आहे हथ भॼिया नदीम बला ऐं पहलवान राय शीदी मुक़ाबलनि ताईं सख़्त तमामु बहितरीन जोड़ी हिकिड़ो वारो ॿियो वारो टियों वारो चौथों वारो बचियो पहलवान नदीम मला मथां जांचे लॻो पहलवान राय शीदी खे छॾाइण जी कोशिश करे पियो नदीम मला बाक़ायदा स्पीड में मुक़ाबलो करे रहियो आहे। हीउ तमामु भलो पहलवान है अली बख्श मला तमामु बहितरीन पहलवान थी गुज़रियो वाह वाह अॼु हुनजी यादूं असांजे दिलनि में बाक़ायदा राज कनि थियूं वाह सही वाह नदीम मला हेॾा पासे वञण जी कोशिश पुठा पुलिस श्री पुलिस बस फौज आर्मी अल्लाह आर्मी जो नालो न वठा तो दियो ही कोना मेहरबानी करे हेरात बजिया मुकाबलन ताई सख्त इन्हनि खे नचो गुलाम नबी अल्लाह अल्लाह कहिड़ी ॻाल्हियुनि में राज़ी हेरात बजिया मुकाबलन ताई सख्त फैसल शीदी फैसल खास कर वाह रे वाह बच्चा आज ट्रेन बिन 3 मलन का तो चौथी मलन हां अरे पी वाह वाह तमाम बेहतरीन जोड़ी कन्नपट कापड़ी कानो चाकन कट कन्नपट कापट कापड़ी कानो चाकन कट भुआ जिन दुखाया हली मथे हट हाक जिनी जी खट हली तकिया पसे तिन जा हिकिड़े पासे राय शीदी ऐं जे पासे नदीम मला ऐं गुलजार अहमद खास कली साहब ऐं शेर मोहम्मद खास कली साहब के वेलकम करियो था खुशाम भी भली करे आया वाह वाह नदीम मला होशियार तुझे अजाम शीदी तमाम बेहतरीन अली बख्श मला आला केतरन पहलवाननि सां मुकाबला कया वाह बस राजे बस बाबा हिकिड़ी ॻाल्हि है वेठ राजी आयो मल पंहिंजी जाइ ते तूं न कर अचो पहलवान गनी सनू ऐं पहलवान हमल मरी ॿाहिरियों पहलवान हमल मरी जेको गमशाद मरी जो सोटे शायर गमशाद मरी जो अल्लाह कप मोड़े नहीं पहलवान राय शीदी पहलवान नदीम मला के वाह वाह नदीम मला के टिप मोड़े नहीं मेरा इनाम दियो पहलवान राय शीदी के सदे मल में जिन्हनि मानी पहलवान इंसान धक दिया का बरेज करो तो सुठी
ॻाल्हि आहे छो जो नौजवानी है तव्हांखे लॻी सघे थो अच्छे पहलवान इनायतुल्लाह ख़ासि करी पहलवान हेॾा जमाली अख्तर जमाली हिकिड़ो मिंट सदाम हुसैन शीदी हिकिड़ो ऐं असांजो वाह अमीर शीदी ज़ालिम शीदी देखो चुनो धक जी कार 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 पहुची वियो वाह हेड़ा खपे जी मुक़ाबलनि ताईं सख़्त हिकिड़ो वारो ॿियो वारो टियों वारो चोथों वारो पंजो वारो छहों वारो सतों वारो अठों वारो अठे वारनि खां बची वियो पहलवान अख्तर जमाली मथां जांटे लॻो वरी वारो कयो पहलवान अख्तर जमाली बची वियो पहलवान सदाम हुसैन शीदी मथां वरी जांटे लॻो अख्तर जमाली जो ॿई कद बुत में बराबर पहलवान कीअं पहलवान ॾिसो छा थो थिए खानदानी पहलवान सदाम हुसैन शीदी अंब शीदी शेर शीदी बकर शीदी मतारो शीदी याकूब शीदी रिंबक शीदी वाह वाह सब शीदी अञा ताईं नौजवान शीदी मिलनि पिया वाह वाह बस उता ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी में सुस्ती न कजो भलीकार हथ भेजिया मुक़ाबलनि ताईं सख़्त पहलवान सदाम हुसैन शीदी हथ भेजिया ॾिसो छा थो थिए हिकु दफ़ो हथ भेजा पिया वरी वाह वाह वरी वारा कया टे वारा कया बची वियो पहलवान अख्तर जमाली मथां वरी जांचे लॻो पहलवान सदाम हुसैन शीदी जो जेकॾहिं चरी आया न ज़मीर शीदी तूं डायरेक्ट दुबई हली वेंदे हेड़ा पहलवान अख्तर हेड़ा पहलवान मरी हमल मरी सोमार चांद जो भाई पहलवान आचार चांदो वाह वाह हल सही वॾी ॻाल्हि आहे हमल मरी कहिड़ा चोरे बि नथो सघे हल एॾी भला खे घुमाए वेंदो हल खण पंहिंजे भाउ खे रंडी में वेड़े हल हमल मरी खे देरी कोन कई वारे आचार चांदिया पहलवान इनायतुल्लाह ख़ासि करी ऐं पहलवान ज़मीर शीदी भई भला पहलवान ॾिसो छा थो थिए इनायतुल्लाह ख़ासि करी उन्हनि वाइट पहलवाननि मां आहे जेको सिंध में पूरी सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में कंहिं बि पहलवान वटि इहो धा कोन्हे जेको बि हिनजी उबती टंग ते चढ़े थो हिनखे इहे मथां खणी उछलाए थो कंध खां वारे असां वॾी कोशिशि कईसीं असां इहो न करे सघियासीं मोहतरम जनाब डॉक्टर शफी शेरो साहब पुटु असां हुनखे वॾियासीं इहो छॾ खणी पहलवान इनायतुल्लाह ख़ासि करी ऐं पहलवान ज़मीर शीदी वाह इन खां पोइ पोयां अचे खिलंदड़ पहलवान मुरकंदड़ पहलवान गुलाम नबी शीदी मुक़ाबलनि ताईं सख़्त वाह सही आहे ज़मीर शीदी जा वारा बाक़ाइदा मीर हसन सोलंकी जो गॾु फेराए थो जेको यूट्यूब जो नुमाइंदो असांखे मुंहिंजी दावत ते पहुतो महिरबानी मीर हसन सोलंकी जी वाह सही आहे ज़मीर शीदी ख़्याल कजे चढ़ी वई जेकॾहिं ॾिसो अलाए छा थो थिए वाह वाह होशियार इनायतुल्लाह ख़ासि करी होशियार वाह सही वाह हल खो पंहिंजे भाउ खे रंडी में वेड़े चित मूंखे लाड़े हाणे ख़बर पई ताड़ी लॻे इनायतुल्लाह ख़ासि करी थी हिकिड़ी ज़ोरदार इनाम ॾिए इनायतुल्लाह ख़ासि करी जे 200 रुपया इनाम ॾिनो असांजे अनाउंसर रज़ाक मला खे वाह गफ़ूर मलावा ऐं हिकिड़ो ॿियो ज़रूरी ऐलान करणु चाहियां थो जी हे जेका माण्हू साम्हूं बीठा नी वेही रहनि महिरबानी करे इनके सभई बैगर ॾींदा त अल्लाह से तव्हांखे जॻह ख़ैर अता फरमाईंदो हेड़ा खपे जी पहलवान कबूतर ख़ासि करी ऐं पहलवान सदाम हुसैन मला हेड़े मला ही रज़ाक मला जो पुटु ऐं कबूतर ख़ासि करी शागिर्द रिपीटर शीदी जो भई भला पहलवान ॾिसो न छा थो थिए वाह वाह मोहब्बत खुदा जो बिनु देख हो मोहब्बत खुदा जो बिनु देख हो वली थी वयासी इहो छॾ खणी असीं कीअं जियासी इहो छॾ खणी विछोड़न वॼासी इहो छॾ खणी हिन पहलवान कबूतर ख़ासि करी ऐं पहलवान सदाम मला ऐं कल मुक़ाबले में ॿई मल टिप मोड़े वेठो पहलवान सदाम मला सदाम ईअं न करे झोड़ो थोड़ी आहे ही त मले मुझे पुलिस ऑफिसर बहादुर पुलिस ऑफिसर असांजो फ़ख्र है गुलाम वारनि जो फ़ख्र है SHO इमाम बख्श नाये साहब असां गॾु मौजूद असां हुनखे वेलकम करियूं था हेॾा खपे जी मुक़ाबलनि ताईं सख़्त तमामु बहितरीन जोड़ी पहलवान कबूतर ख़ासि करी वाह वाह हिकिड़ो वारो ॿियो वारो हल हुनखे वॾा तेज़ करे थो इहो पर बचे तो सलाम आहे कबूतर खे जेको बाक़ाइदा भले पहलवान है हल बाक़ाइदा जो जहाज थो हले ये मतलब गनो सला ये छाए भला हां भला सदाम ये क्या तरीका है अरे पी अरे ये प्यार है पी ओ मारे ये कौन मारे मैं बाबा तो ख्वाब दिखियो ख्वाब सपनों दिखियो तो वाला तमाम देखी
दी आई पहलवान सदाम वाला वाह कड़ी लिया असांखे नशा नी हजा कड़ी लिया असांखे नशा नी हजा किरियासी फिरियासी इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी विछोड़नि वॼासीं इहो छॾ खणी वाह हथ खोजिया पहलवान सदाम हुसैन मला ऐं पहलवान एॾा कबूतर ख़ास करी मौजूद है मोहतरम जनाब रज़ा मोहम्मद तईन साहब जाती शेर खायल मोहतरम जनाब शबीर तईन साहब मोहतरम जनाब वजीर तईन साहब वेलकम करे थो खुश आमदीद रज़ा मोहम्मद खई मुझे मुछो मूंखे ॾाढी वणंदी तमामु बहितरीन पहलवान कबूतर ख़ास करी ऐं पहलवान सदाम हुसैन मला मुक़ाबले ताईं सख़्त तमामु बहितरीन अल्लाह बस बस पर अल्लाह कंदा जहिड़ी करणी तेरी भरणी जहिड़ी करणी तेरी भरणी हाँ खबर पई जुदाई छा हाँ पंहिंजे भाउ खे रंजी में वेड़े खणेसि खण मुंहिंजे पुट खे रंजी में मोहतरम जनाब रंग बख्शी जो भाव असां हुनखे वेलकम कयूं था कबूतर ख़ास करी के नाम दे SH सिंध पुलिस मोहतरम जनाब साईं इमाम बख्श नाय साहब जो 100 का बिल हाजी शफी साहब जा हाजी शफी गोरी बड़े साहब जा वेट कराए थे जो असां उनके वेलकम करे लगे 200 का बिल पहलवान गुलाम नबी शीदी हाणे 1400 का बिल थियो हेड़ा वाह हेड़ा पहलवान फैसल हारे छे पहलवान गुलाम नबी शीदी हारे छे पहलवान गुलाम नबी शीदी वाह आए छे पहलवान सजाद राव अच्छा सजाद राव वाह मेरे तमाम बेहतरीन जोड़ी पहलवान फैसल आई पहलवान चरे चांदियो आए चरा हारे फैसल खास कोनी हल सही चरे जोड़ी कान गई हल चरे जी वाह मेरा तमाम सुठे साउंड ऑपरेटर केंद्र तारुफ जो मोहताज कोने मोहतरम जनाब रईस वेलकम करे थो वाह वाह उर्फ गिन्ना डीजे गिन्ना वाह वाह हेरा के बेजी मुकाबले ताईं सख्त पहलवान सजाद रावकड़ो ऐं पहलवान इम्तियाज असां मोहतरम जनाब मोहम्मद हसन जंगियानी साहब के वेलकम करूं था मोहम्मद हसन जंगियानी मुझे प्री प्यारो दोस्त है अल्लाह से इज्जत सदा मोहम्मद हसन जंगियानी पहलवान आशा की तरफ वेलकम मोहम्मद हसन जंगियानी जो वाह हेरा के बेजी मुकाबले ताईं सख्त ये मल गडे उन जे कुल्ले में जेका धक लगी पियो ॾिसो कुल्ले में वॾो धक लगी पियो में मुझे साम्हूं धक लॻो हुअसि थोरो ख़्यालु कजो कुल्लो निकिरी वियुसि लही वियुसि पर दॿो धक अल्लाह साईं रहम कजो अल्लाह साईं करम फरमाईंदो कुल्लो मुंहिंजे ख़्याल सां निकिरी वियो अथसि गुलाम नबी शीदी बाबा ही रश छा जो ही गंगड़ा तो छो बिठाए ओ गंगड़ा नबी शीदी मल गड थिया धक लगे तो वनी नाम वठ हेरा तो बेजिया पहलवान गुलाम नबी शीदी अब मल मुझे हथ में छा मुसा वणने छा हेरा मल इनन सा वणने गरम मोते में थियो होदा वनी पड़ा दे हेरा तो बेजिया पहलवान गुलाम नबी शीदी आई पहलवान गुलाम बलोच इन जोड़ी तो 1400 रुपया बिल टोटल 1400 रुपया 600 दे आखिर में हेरा पहलवान बलोचिस्तान अब चौकी हाँ दिनों 500 रुपया बिल थियो तव्हां ते डॉक्टर शफी शेरे साहब जो बुरो मुकाबलो करो वाह वाह ताड़ी लगे पहलवान रिपीटर शीदी हेड़ा खान बादल साईं इमाम बख्श नाय साहब जो इनायतुल्लाह खास बेहतरीन जोड़ी अने केन पहलवान तरफा को दाव न थियो बई पहलवान एक के हथन जे जोर के तोड़े तके रहिया आहिनि बई शेजोर ऐं ताक़तवर पहलवान अंग खरन जा बादशाह पहलवान गुलाम नबी शीदी मता रशीदी जो फर्जंद है पहलवान है जो हथन सां विढ़ंदो आहे सिसीअ सां विढ़ंदो आहे पेरनि टंगुनि सां विढ़ंदो आहे पर ॿिए पासे सां विढ़ंदो आहे बाक़ायदा हिन जा इंडिकेटर ॿरंदा आहिनि अॼु कोन था ॿरनि हिकिड़ो वारो ॿियो वारो टियों वारो चोथों वारो पंजों वारो छहों वारो सतों वारो अठों वारो नओं वारो ॾहों वारो 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 12 वारो 13 वारो 14 वारो हल 14 वार कया पहलवान गुलाम बलोच के पहलवान बचियो वरी हिकिड़ो वारो ॿियो वारो टियों वारो 3 वारो कया पहलवान गुलाम बलोच बचियो पहलवान गुलाम नबी शीदी मथा जानते लगे पहलवान गुलाम बलोच ॿई पहलवान टाकरे जा पहलवान आहिनि गुलाम नबी जी जेल में ॼाणे स्प्रिंग आहिनि ऐं बलोच जी जेल में ॼाणे स्प्रिंग आहिनि ॿई ऐं बाक़ायदा एक्सरसाइज कंदड़ पहलवान आहिनि बाक़ायदा हिननि जी वॾी वर्जिश थियल आहे वॾी हिननि जी महिनत थियल आहे वाह वाह गुलाम नबी शीदी सीनियर है हू जूनियर पहलवान है पोइ हुनजे
जज्बे के उनकी हिम्मत के सलाम है जो अभी उनके प्लांट में रखे वाह हेडा रिपीटर शी की तैयारी करे रहा ये चैलेंज करो पहलवान खान बहादुर शोरे के वाह हल मैं सही गुलाम नबी इनकी चैलेंज तो अंदर मता भलो जो वाह सही वाह आओ कितना छड़ा यानी हां तो के छड़ा ही ना अल्लाह हाँ कम दिखे मोहम्मद हसन जंगियानी बड़े साहब के साथ वेलकम करेगा खुशामदीद यारन के यार मोहम्मद हसन जंगियानी वाह सही वाह हल पूरी कोशिश है ना सही ना गुलाम नबी शीदी हाने तो के तो जड़ो मिलो खबर पवंदी अब वक्त कर बना ना सही ना अगा वो मेहनत खेले वाह ताली लगे कितनी जोरदार ताली लगे हाय रे बलोच गुलाम नबी छो हां हाँ ये तुझे 5,000 है सही पर हिन वक्त ये पैसा साईं इमाम बख्श नायजान के सिंध पुलिस ऑफिसर जा कोने वो पाण जमींदार भाई इनके कैश जी खोट कोने वाह वाह हिकड़ो वारो ॿियो वारो टियों वारो चौथो वारो वाह बचियो पहलवान गुलाम नबी शीदी मथा जान ते लगे पहलवान गुलाब बलोच जो छॾण जी कोशिश करे रहियो आहे वाह वाह ऐं साईं इमाम बख्श नायजो ब्रदर निजाम आओ मुझे प्रिय प्यारे दोस्त है मुझे क्लास फेलो हामिद नाले पुट उनके वेलकम करे तो जेको असांजे प्रिय प्यारे वडेरे मजीद नाल जो भाई हामिद नाले वेलकम मोहतरम जनाब हामिद नाले साहब के वाह वाह तमाम बेहतरीन जोड़ी वाह अरे वाह नहीं गुलाम नबी शीदी वही कोशिश करे रहे हो अॻियां गुलाब बलोच तुझा ते अलॻि केतिरा बलोचन होशियार थीजे मुर्स माण्हू थीजे कल ॿुधी पियो ई अॼु मल करे ॾेखार वाह वाह हल सीधी बस सीधी हाँ दाव थी गरीब असांजो भाउ महिमान इएं न कर सीधी दाव थी इएं न कर बाबा हल हथ बोड़े वधी अल्लाह अकबर हथ बोड़े वधी हाणे जे खान बहादुर शोरो ऐं पहलवान रिपीटर सीधी खान बहादुर शोरो ऐं पहलवान रिपीटर सीधी खाजा पहलवान गुलाम नबी शीदी के इनाम दो गुलाम नबी शीदी भलो पहलवान है पर उन्हें लाजमी करे पहलवान खान बहादुर शोरो देर न करे मल निबरण की कोशिश करे मेहरबानी करे टाइम कोने सादा हेरा 36 सेकंड टाइम कोने मल निबरण की कोशिश करे अच्छे पहलवान अञा सबर कर राउंड पूरे थियांडे जमीर राउंड पूरो थियांडे अञा राउंड पूरो कोन थियो मेहरबानी करे पहरी खान बहादुर शोरो ऐं रिपीटर सीधी मल करे पोइ ॿिया मल कनि राउंड पूरो करण जो उसूल जी ॻाल्हि आहे मेहरबानी करे मैदान जैसे रिपीटर अयाज मला के वेलकम करेगा खुशामदीद रात पे दिया मुकाबले उनका इस वक्त तमाम बेहतरीन जोड़ी सदाम हुसैन शीदी यारन जो यार बारसूली चंदो डीजे गुराए दे डीजे गिना हेडा तो पेजिया मुकाबले उनका इस वक्त तमाम बेहतरीन जोड़ी वाह सदाम हुसैन शीदी जा तुझे 12 तरक्कर जमाली के एक जमाली तुझे बचल वाफी वाह तमाम बेहतरीन जोड़ी जैसे उन्हें चाहते थे मुकाबले उनका इस वक्त तमाम बेहतरीन जोड़ी वाह 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 हेडा तो पेजिया बस शीदी बस दाव की शीदी बस आने दाव की अदा अगी मां पे के धक बोल नहीं खाली उछलाए तो बचरीज पैसा तो के दींदा जी मुसलमान की दावा मुसलमान की बाबा अब सबरन के मुबारक गुजरने को शीदी वही मुसलमान की है मुबारक होगे जेके लोहो कुतीन लोहार तिनके केड़ो कदर सोन जो आओ गड थोड़ा तो रजाक मल्ला जी तरफा मोहतरम जनाब हामिद नाइल साहब जो 1000 रुपया इनाम ॾिनो अनाउंसमेंट ते रजाक मल्ला के 1000 रुपया मेहरबानी हामिद नाइल साहब जी तारी लगे करी हामिद नाइल साहब जी तारी लगे करी वाह हेडा तो दिया मुकाबले उनका इस वक्त तमाम बेहतरीन जोड़ी पहलवान हेडा खान बहादुर शोरो ऐं पहलवान रिपीटर शीदी ऐं असांजो प्रिय प्यारो दोस्त मुश्ताक जाखरो साहब ये समझो असांजो मल पहलवान है मुश्ताक जाखरो यारन जो यार हेडा तो दिया मुकाबले सख्त ये सही ॾिसण वटा है चैलेंज कयो आहे हेडा मर्द मैदान सदा हयात मरूम रहीम बख्श शीदी जो फर्जंद पहलवान रिपीटर शीदी ऐं पहलवान खान बहादुर शोरो जेको अली मोहम्मद चांडे जो शागिर्द है इस भोले चांडो वाह खान बहादुर शोरे साईं बाकायदा मुकाबला कया पूरी सिंध में तमाम सुहिणा मुकाबला ॾेखारिया जान मोहम्मद बलोच सां मुकाबला कया कुर्बान होती पोटे सां मुकाबला कया लाला हलीम पठार सां मुकाबला कया जाहिद खीरे सां मुकाबला कया जीअं लगारी सां मुकाबला कया